नाज़िम मेहरा टीवी जे 6 डिसंबर ते सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण वारे ऐलान ते आदलपुर वेझो ॻोठ अल्लाह बख्श चाचड़ में मच कचहरी मुनक़द कई वई, जंहिं में सुगड़न ॾोर बेत ऐं गुजारतूं ॾेई महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। पेश आहे अमजद कलवर जी रिपोर्ट। जी नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त मेहरान टीवी तरफ़ां 6 डिसंबर ते जेको सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। असां अॼु आदलपुर भरिसां ॻोठ अल्लाह बख्श चाचड़ में मौजूद आहियूं। उते सिंधी टोपी अजरक जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। हितां जे जेके दोस्त आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन सिंध सकाफ़त जे हवाले सां छा था चवणु चाहिनि ऐं हीउ ॾियारो जेको आहे कहिड़े तरीक़े सां मल्हाइनि था। मेहरान टीवी वारनि झर झंग में वञी करे ख़ासि करे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करनि था पिया ऐं सिंधी सकाफ़त जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ अॼु बि असां अल्लाह बख्श चाचड़ आदलपुर सां अलॻि हीउ जेको ॻोठ आहे, हिन हितां जा जेके असांजा ॿारड़ी जा माण्हू आहिनि ऐं मेहराण वारनि खे जस ॾियूं था पिया, त उन्हनि ॻोठनि में वञी करे बि सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो आहे। उन्हनि ॻोठनि खे में वञी करे माण्हुनि खे टोपी अजरक जी सकाफ़त खां उजागर कयो आहे त हीअ सिंधी माण्हू चाहे असां शहर में हुजूं चाहे असां ॻोठ में हुजूं, हीअ असांजो हिकिड़ो देश आहे, हिकु धरती आहे, असां में को विछो कोन्हे, असां सभु पाण में सिंधी भाइर आहियूं। 6 डिसंबर ते जेको मेहरान टीवी पारां सिंधी सकाफ़ती दिहाड़ो मल्हायो पियो वञे, असीं इन अमल जी आजियां कयूं पिया, इन अमल खे वेलकम कयूं पिया, असीं मुबारकबाद ॾियूं पिया जो जेकी सिंध सदियुनि खां हिते क़ाइमु ऐं दाइमु आहे, उन्हनि जी जेकी रीतुनि रस्मुनि ऐं रवाजनि खे बरक़रार रखण जे लाइ जेको मेहरान टीवी हिकिड़ो क़दम खयों आहे, इहो तमामु बहितरीनु क़दम आहे ऐं असीं इन्हनि खे इहो जस ॾियूं पिया। एकता जो जेको ॾिहाड़ो आहे उनखे भरपूर नमूने सां मल्हायो ऐं असीं बि इनशाअल्लाह मेहरान टीवी जे सॾ ते हितां निकिरी करे ॻोठनि मां शहरनि में असीं इहो जेको सकाफ़त जो ॾिहाड़ो आहे इनशाअल्लाह ईद वांगुरु मल्हाईंदासीं। मच काचारियूं थींदियूं, ॾोर बेथ जा काचारियूं हलंदियूं, अलॻि उर्दनि जूं काचारियूं हलंदियूं, टे रातियूं बि अची वेंदियूं बि माण्हू शौक़ में पंहिंजे मोहबत में सिंधु काचारी सां वेठा हूंदा त का हुनखे ओजागे जी या थकावट जी का ज़रूरत न पवंदी। पटको टोपी अजरको पर काथे बि न हूंदो जीअं सिंध जो सिंगारियल शइ इहा हूंदी, इहा ॿी न त जाइ ते नथी सघे थी। जेतिरियूं सिंध में ओताक ऐं सखावत हूंदी त एतिरी असां बि ज़रूरु काॾे हेॾो फिरियाऊं त असां ईअं सखावत नथा ॾिसी सघूं जेतिरी सिंध में हले थी। पर ख़ुदा नंढनि खे बि हिदायत ॾींदो त इहे काचारियूं ऐं सिंध खे ॻाईंदा, सिंध बचाईंदा त भली ॻाल्हि आहे। सिंधी माण्हू सुहिणा सिंधी टोपी कनि, सिंधी माण्हू सुहिणा सिंधी टोपी कनि, अछा कपिड़ा अंगनि ते अजरक मथां कुल्हनि, साईं छो न मथां मूं तन सदके थियाऊं सुमरा। हूअं त हर कंहिं ॿार में महके पई मणिया, पर जे सिंध ॼणिया तन जो मटको की न की।